अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां सभिनी दोस्तन के प्यारन शागिर्दन के क्लास 9th जे पहिरें लेसन में भली का चवां थो। तो दोस्तों सब खां पहिरीं मां तव्हांखे इन जी डिस्क्रिप्शन के हवाले से ॿुधाईंदुसि त इन डिस्क्रिप्शन जी जेका इम्पोर्टेंस आहे वो छो आहे। किताब के तरतीब ॾियण वारनि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इन डिस्क्रिप्शन के छो लिखियो है, यानी इन जी अहमियत छा आहे। ऐं यकीन कयो जॾहिं तव्हांखे इन जी अहमियत जी ख़बर पवंदी त तव्हां सभ खां पहिरीं लेसन पढ़ण खां पहिरीं इन डिस्क्रिप्शन के लाज़मी निहारींदो। तो दोस्तों डिस्क्रिप्शन जो मतलब आहे, ॾिसो त इन लेसन में तव्हां छा सिखंदो। इन लेसन जो सॼो निचोड़ जेको आहे, सॼो निचोड़ पाण चऊं उहो इन डिस्क्रिप्शन में आहे। यानी हिन डिस्क्रिप्शन में जेके भी मेन पॉइंट्स आहिनि, जेके भी अहम ॻाल्हियूं आहिनि, उहे सभु इन डिस्क्रिप्शन में ॾिनल हूंदियूं आहिनि। ऐं जिन खे ॼाणणु तव्हांजे लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे। सिर्फ़ु इहो न त बसि लेसन खे पढ़ी छॾियो ऐं लेसन जी स्टोरी यादि थी वई, इहो पंहिंजी जॻह ते आहे, पर मेन जेके पॉइंट्स आहिनि, जेको तव्हां इन लेसन में सिखण जे लाइ वञी रहिया आहियो, उहो इन डिस्क्रिप्शन में ॿुधायल आहे। त हिते ॾिसो दोस्तों, यूनिट जो नालो आहे एथिक्स यानी इख़लाक़, करैक्टर बिल्डिंग यानी किरदारु ठाहिणु। तो हिन में जेका लेसन में जेका ॻाल्हि हूंदी वो इख़लाक़ जी आहे, ॿियो किरदारु कीअं ठाहिजे। यूनिट 1 जे पॉइंट नंबर 1 में आहे रीडिंग कम्प्रीहेंशन। रीडिंग कम्प्रीहेंशन में हिकिड़ी महान ऐं आला शख्सियत जो ज़िक्र कयो वियो आहे, ऐं उहा शख्सियत आहे द लास्ट सरमन ऑफ द होली प्रोफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उहा महान शख्सियत आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो दोस्तों हिन लेसन में तव्हां जेका पढ़ंदो उहो नबी साईं जो आख़िरी खुतबो, यानी नबी साईं जी आख़िरी ॻाल्हि, नबी साईं जो आख़िरी जेका माण्हुनि खे मैसेज हो, उन जे बारे में तव्हां सिखण वारा आहियो। दोस्तों 1.2 में आहे लिसनिंग एंड स्पीकिंग, यानी इन में तव्हां लिसनिंग ऐं स्पीकिंग के हवाले सां शेयरिंग इंफॉर्मेशन एंड आइडिया। चए तो लिसनिंग ऐं स्पीकिंग जेके स्किल्स आहिनि, जेके लैंग्वेज जा 4 स्किल्स आहिनि, उन्हनि जा हिस्सा आहिनि। त हिन में तव्हां शेयरिंग इंफॉर्मेशन एंड आइडिया, त पंहिंजा आइडिया ऐं पंहिंजी इंफॉर्मेशन हिक ॿिए खे शेयर कीअं कजे इंग्लिश में, इहो बि तव्हां पिणु इन में सिखंदो। 1.3 दोस्तों 1.3 में जेका ज़िक्र आहे उहा आहे लैंग्वेज प्रैक्टिस, यानी इनमें लैंग्वेज प्रैक्टिस के हवाले सां ॻाल्हि हूंदी, जंहिंमें रूल्स एंड कंडीशनल सेंटेंसिस, सेकेंड कंडीशन एंड पंक्चुएशन। तो दोस्तों पॉइंट नंबर 1.3 में जेको आहे, जंहिंमें तव्हां कंडीशनल सेंटेंसिस पढ़ंदो ऐं जेके पंक्चुएशन मार्क्स आहिनि, जेके बीहक जी निशानियूं आहिनि, इहे बि तव्हां पिणु सिखण वारा आहियो। दोस्तों 1.4 में आहे राइटिंग डिस्क्रिप्टिव एसे, यानी डिस्क्रिप्टिव एसे कहिड़ा हूंदा आहिनि ऐं फॉर्मल लेटर। दोस्तों डिस्क्रिप्टिव एसे ऐं फॉर्मल लेटर जे हवाले सां तव्हां पिणु इन लेसन में सिखण वारा आहियो। 1.5 में आहे स्टडी स्किल्स आहे एडिटिंग, यानी एडिटिंग कीअं कजे, सेंटेंसिस कीअं ठाहिजनि। तो दोस्तों अचो त पाण क्लास 9th जे पहिरें लेसन जो स्टार्ट कंहिं ॿिए वीडियो सां कयूं।